हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? भई 2-3 ॾींहंनि खां ॾाढी जेको आहे गर्मी वारी सूरत हाल आहे ऐं जेको ॾींहं जो जेको टेम्परेचर आहे उहो इलाही वधी थो वञे पियो। बाक़ाइदा गर्मी वारो अहसासु थी रहियो आहे ऐं राति जो बि कल्ह बि हब्स हुयो, सफोकेशन पई थिए ऐं ॾींहं जो बि जेको आहे इहा ई हालत आहे। त मौसम आहिस्ता आहिस्ता चेंज थींदो, पर हिन मौसम में जेको आहे प्लीज़ तव्हां पंहिंजो ख़्यालु इन हिसाब सां बि रखो जो हिन मौसम में थोरी साह जी तकलीफ़ वधीक थींदी आहे। जीअं सियारो स्टार्ट थींदो आहे कराची में त हिते साह जी तकलीफ़ थोरी वधी वेंदी आहे, सफोकेशन थियणु शुरू थी वेंदी आहे ऐं एलर्जीज़ त तव्हांखे ख़बर आहे त हूअं ई आहिनि, ऑलरेडी आहिनि, वायरसिस बि आहिनि ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे न साह जी तकलीफ़ कुझु वधीक थी वेंदी आहे। त इन जे करे कल्ह मां हिकिड़ी पोस्ट ॾिठी, उन में डॉक्टर्स जो इहो ई चवणु हुयो त भई तव्हां पंहिंजे घरनि जा जेके दर दरियूं आहिनि उहे सफ़ा बंदि न करे छॾियो। जीअं सियारो अचे बि थो त घटि में घटि हिकिड़ी सनी सीर ॾेई छॾियो तव्हां। थोरो जेको आहे न जेको दरी जेका आहे उहा थोरी खोले छॾियो त जीअं उन मां हवा अंदरि क्रॉस थी सघे। क्रॉस वेंटिलेशन लाज़मी हुजे, छो त असां बिल्कुलु दर दरवाज़ा बंदि करे छॾींदा आहियूं, छो घर थधा थी वेंदा आहिनि, वरी ॿाहिरां हवा ईंदी आहे त वेतड़ असांखे सी लॻणु शुरू थी वेंदो आहे। उन जे करे जेको आहे असांखे वधीक सफोकेशन थींदी आहे। त इन जे करे दर दरवाज़नि में थोरी सीर ॾेई छॾियो, थोरो खोले छॾियो ऐं खाइण पीअण में थोरो एहतियात कयो। जीअं हाणे अक्सर असां सभिनीनि जी आदत हूंदी आहे त राति जो मानी खाइण खां पोइ असांखे दिलि चवंदी आहे त को फ्रूट हुजे, जीअं सियारे जो फ्रूट आहे त असां राति जो को फ्रूट खाए छॾियो, जीअं बनाना थी वियो, ऑरेंजिस थी विया या इन टाइप जी काई बि शइ थी वई। असांजी दिलि चवंदी आहे त असां शाम जो राति जो खाऊं सुम्हण खां पहिरियां, पर प्लीज़ ईअं न कयो, छो त साइंटिस्ट आहिनि, जेके डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जी प्रिडिक्शन्स आहिनि ऐं उहे जॾहिं जॾहिं हिकिड़ी तहक़ीक़ कनि था त उन्हनि में इहे ई शयूं साम्हूं अचनि थियूं त इहे सभु शयूं जेके आहिनि बाक़ाइदा ॾिसण में सुठियूं लॻनि थियूं पर देरि हज़म बि आहिनि। त इन जे करे जॾहिं तव्हां मानी खाई बसि था कयो ऐं जॾहिं तव्हां बेड जी तरफ़ वञो था, सुम्हण जे लाइ तयारु आहियो बिल्कुलु, त उन वक़्तु मादे खे जेको आहे थोरो रिलैक्स छॾियो त हू पंहिंजो कमु करे सघे। ऐं तव्हां बिल्कुलु बि जेको आहे सुम्हण वक़्तु काई बि अहिड़ी शइ न खाओ जंहिंमें तव्हांखे प्रॉब्लम थिए, साह जी तकलीफ़ थिए या तव्हांखे निंड पूरी न अचे। सुबुह जो उथंदासीं वरी मथो भारी हूंदो आहे, वरी तबियत ख़राबु हूंदी आहे, त इहे सभु जेके सिम्टम्स हूंदा आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जे वक़्तु हूंदा आहिनि जॾहिं असां सुम्हणु वेंदा आहियूं ऐं काई न काई असांखे खाइण ते दिलि चवंदी आहे। त बहितरु इहो ई आहे त फ्रूट जो जेको बेस्ट टाइम आहे उहो तव्हां या त मॉर्निंग में वठी सघो था या त वरी शाम जे टाइम, मंझंदि जे टाइम तव्हां खाई सघो था। राति जो मानी खां पोइ सुम्हण वक़्तु तव्हां फ्रूट बिल्कुलु बि न खाओ। हा, जेकॾहिं तव्हांखे इलाही दिलि चवे थी त तव्हां ऑरेंज जूस पी सघो था, उन में बि अधु कलाक जो गैप ॾेई करे उन खां पोइ तव्हां सुम्ही सघो था, पर हिकदमि खाई पी करे हिकदमि बेड में न वञो ऐं इहो बिल्कुलु बि न कयो। उन में थोरो एहतियात कयो। उन खां अलावा थोरो मां अॼु ॻाल्हाइणु चाहींदसि, जेके असांजा ग्लूकोमीटर्स आहिनि या जेके असांजा ब्लड प्रेशर जा जेके मशीन्स आहिनि, डिजिटल मशीन्स आहिनि, इन में मां कल्ह हिकिड़ी रिपोर्ट पढ़ी त असां जेके बि घरनि में हाणे ग्लूकोमीटर्स रखूं था या त वरी जेके असां ब्लड प्रेशर जी मशीन्स रखूं था, जेके डिजिटल मशीन्स आहिनि, त उन में असां जेके ब्लड प्रेशर्स चेक कयूं था त घटि में घटि उन में 2 खां 3 या 5 यूनिट जेको आहे असांजो वधीक ॾेखारींदो आहे। त 2-3 दफ़ा जेको आहे मूंसां बि ईअं ई थियो, हालांकि मूंखे महसूसु एतिरो न पियो थिए त मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई आहे, पर मां जॾहिं चेक कयां पई त मुंहिंजो ब्लड प्रेशर मॉडरेट हाइपर टेंशन पियो ॾेखारे। त मां परेशान थी वियसि, मां चयो हीअ छा आहे? हालांकि उहे सिम्टम्स कोन्हनि मुंहिंजा, मॉडरेट हाइपर टेंशन थो ॾेखारे ऐं जॾहिं मुंहिंजो एतिरो ब्लड प्रेशर हाई हूंदो आहे त मूंखे मथे में सूरु पइजी वेंदो आहे ऐं मूंखे अखियुनि आॾो ॼण ऊंधा अची वेंदो आहे, मूंखे कुझु नज़र कोन ईंदो आहे, मूंखे चिड़ थींदी आहे। पर हीअ जॾहिं मां नॉर्मल वेठी आहियां त मॉडरेट हाइपर टेंशन थो ॾेखारे। इन ई तरह सां कल्ह मुंहिंजी अखियुनि आॾो हिकिड़ी रिपोर्ट आई जेका बाक़ाइदा डॉक्टर्स जी रिपोर्ट हुई, त उन में इहो ई हुयो त तव्हां ग्लूकोमीटर ते ऐं पंहिंजो डिजिटल जेके तव्हांजा ब्लड प्रेशर जी मशीन्स आहिनि उन्हनि में तव्हां घरनि में जेको चेक कयो था त उन्हनि जा कुझु यूनिट घटाए करे पोइ उनखे जेको आहे तव्हां कैलकुलेट कंदा कयो, छो जो इहे वधीक ॾेखारींदा आहिनि। इन्हनि जो
जेको रिज़ल्ट हूंदो आहे उहो 100% सही न हूंदो आहे। जॾहिं तव्हां मैनुअल ते चेक कंदा त मैनुअल ते तव्हांखे एक्यूरेट रिज़ल्ट मिलंदो आहे। त इन करे जॾहिं बि तव्हांखे काई बि तकलीफ़ थिए थी, ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे शुगर टेस्ट कराइणी आहे या तव्हांखे ब्लड प्रेशर चेक कराइणो आहे त तव्हां सौ सिधो वञी हॉस्पिटल मां पंहिंजा वाइटल्स करायो। ऐं सभिनि खां बेस्ट त इहो ई हूंदो आहे त तव्हां HB1C कराए छॾियो या त वञी डॉक्टर खां लैब मां वञी करे जेको आहे तव्हां प्रिस्क्रिप्शन वठो ऐं उतां लैब मां वञी करे पाण रैंडम ऐं फास्टिंग कराए अचो त उहो बहितरु आहे। छो जो अॼुकल्ह जेके डिजिटल मशीन्स आहिनि इन्हनि जा एक्यूरेट रिज़ल्ट्स न आहिनि ऐं इहे इलाही माण्हुनि जी मौत जा सबबु थिया आहिनि। जी हा, बिल्कुलु मौत जा सबबु थिया आहिनि। जॾहिं उहो तव्हांखे हाई थो ॾेखारे ऐं तव्हांजो ब्लड प्रेशर हूंदो आहे लो ऐं या त तव्हांजी शुगर हूंदी आहे लो त तव्हां दवा जो डबल डोज़ खाओ था त तव्हांजी तबियत ख़राबु थी थिए। केतिरनि माण्हुनि जी इन जी वजह सां डेथ बि थी चुकी आहे। या हिकिड़ी तहक़ीक़ साम्हूं आई आहे जेका कल्ह मां पढ़ी आहे। उन खां पोइ मां पाण बि इहा सोच रखी ऐं मां इहो ई सोचियां पई, मां चयो वाक़ई मां बि केतिरा दफ़ा घर में ब्लड प्रेशर या शुगर वग़ैरह सां टेस्ट कंदा आहियूं त उन में वधीक ॾेखारींदो आहे। हालांकि रैंडम ई चेक कंदा आहियूं त वधीक ॾेखारींदो आहे, हालांकि हूंदो कुझु बि कोन्हे। ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ हूंदी त उन जा सिम्पटम्स बि ज़ाहिर थींदा आहिनि ऐं जॾहिं तव्हांजा सिम्पटम्स बि ज़ाहिर नथा थियनि ऐं तव्हां जेको आहे तव्हांजो रिज़ल्ट एॾो वधीक थो अचे त बहितरु इहो ई आहे त पोइ असांखे इमीडिएट डॉक्टर ॾे वञणु घुरिजे त डॉक्टर साहिबु हीउ रिज़ल्ट मूंखे साम्हूं आयो आहे बट मूंखे इहे सिम्पटम्स कोन्हनि। पोइ डॉक्टर तव्हांखे वधीक गाइड करे सघे थो त तव्हांखे करिणो छा आहे। त इन जे करे तव्हां पाण सेल्फ मेडिकेशन न कयो ऐं जेको बि रिज़ल्ट हुजे हरू भरू उबती सुबती दवाऊं न खाओ। बेटर इज़ त तव्हां डॉक्टर ॾे वञो ऐं डॉक्टर खां मशवरो करे पोइ पंहिंजो इलाज बि कयो ऐं पंहिंजी दवाऊं बि खाओ। त जी हा व्यूअर्स, पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं ऐं अॼु जेका असां वटि हिते शख़्सियत मौजूदु आहे माशाअल्लाह सभई उन्हनि खे सुञाणनि ऐं तमामु वॾो नालो आहे असांजी सिंध जो ऐं तमामु प्यारो भाउ आहे मुंहिंजो। जॾहिं बि ईंदो आहे हुननि सां कचेरी करे तमामु घणो सुठो लॻंदो आहे। उन्हनि जी सुरीली आवाज़ जा सभई दीवाना आहिनि ऐं मां जॾहिं उन्हनि खे फस्ट टाइम ॿुधो त मूंखे ॾाढो मज़ो आयो। बीइंग अ मैन ह्यूमन, ॾाढा प्यारा इंसान आहिनि पर आवाज़ बि ओतिरी ई प्यारी हिननि जी सुरीली आवाज़ आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु स्टूडियो में तनवीर अली मौजूदु आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम भेण। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह से करम। तव्हां ॿुधायो ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां सां मां नाराज़ आहियां बसि। बुखार मारियो मां तव्हांखे वाक़ई कल्चरल डे ते यादि कयो हुयो ॾाढो। असल में एतिरो बुखार हुयो जो माना वधी चुको। न मां सम्झी सघां थी, इहो वायरल हले पियो। इलाही ॾींहंनि खां। हा, इलाही माण्हुनि जी तबियत ख़राबु हुई ऐं अञा बि इलाही माण्हुनि जी तबियत ख़राबु आहे। अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह ख़ैर कंदो। पर ठीकु आहे, नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। हाणे बि कठे आहियूं इंशाअल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु कठे आहियूं। पर तव्हां कल्चरल डे ते छा कयो? मतिलबु सफ़ा घर ते हुयो या थोरो न? घर ते न हुआसीं। कल्चर डे ते कुझु दावतूं हुयूं। अच्छा अच्छा। पर्सनल, ख़ासि करे 7 तारीख़ ते हिकु त अदा अज़हर तरफ़ां वरी प्रेस क्लब बि पहुचणो असांखे। हिते बि सेटिंग थी पर हितां जो प्रोग्राम थोरो अॻियां पिया थी वियो त अधे 4 मिलंदासीं। रस्तनि में कुझु बदमज़गी थी वई तंहिंजे करे वापसी कईसीं। पोइ तव्हां रस्ते में फासी पिया हुया? फासी वियासीं तक़रीबन 4:30 खनि थिया शारा फैसल ते। वीडियो क्लिप्स मूड बि रिकॉर्ड थियल पियूं पर मां चयो मुनासिब न आहे रखणु हरू भरू। सही। जेका ज़्यादती थी दोस्तनि सां हुते इलाही सारी। पोइ वरी वापसि वियासीं। 7 बजे असांजो वरी प्रोग्राम हो हुते सचल ॻोठ साइड ॾे। अच्छा अच्छा अच्छा। उते इवेंट में उते पहुतासीं। उते बि सेम सीन थियो। कुझु ईअं शरपसंद माण्हू ॿार में अची विया जंहिं प्रोग्राम खे थोरो ख़राबु कयो पर असांजो कमु थी चुको। अच्छा, सम्झ में नथो अचे त हर साल ई कंदा आहियूं पर हिन साल अहिड़ो छा थी वियो? इहा त पिक्चर अञा ताईं मूंखे क्लियर कोन्हे न। ऐं नई वरी मूंखे कंहिंजी का ॻाल्हि सम्झ में अचे थी। इलाही माण्हू इलाही ॻाल्हियूं था कनि पर मुंहिंजे सम्झ खां इहा शइ ॿाहिरि आहे। छो त 16 साल माशाअल्लाह थी विया असांखे पंहिंजो एकता ॾिहाड़ो मल्हाईंदे। अल्हम्दुलिल्लाह कॾहिं बि काई बि ॻाल्हि कोन थी। हिन दफ़े भाई अहिड़ो छा थी वियो जो तव्हांखे मतिलबु सफ़ा लाठीचार्ज करणी पई, शेलिंग करणु पई? अजीब ॻाल्हि। इलाही सिस्टम थियो। पर अल्लाह से ख़ैर कंदो रब्बुल आलमीन। आहे ग़लति, आहे ग़लति, बिल्कुलु ग़लति। बहरहाल हू केतिरो बि चाहींदा त ही त दॿो कोन। सही ॻाल्हि आहे। बेसिकली ॻाल्हि इहा ई आहे न। ॾिसो
असांजो ॾिहाड़ो, असांजी सकाफ़त, असां पंहिंजी सकाफ़त खे अॻिते खणी था हलूं, असां पंहिंजे ॾिहाड़े खे ख़ूबसूरती सां मल्हायूं था। पुर अमन ॾिहाड़ो आहे असांजो। उन में कुझु माण्हू अची गंद कंदा अथनि, उन्हनि सां असां त इहो जेको आहे पंहिंजो सिलसिलो नथा रोके सघूं ॾिसो न। न को असांजी टोपी में बम आहिनि, न को असांजे अजरक में को दस्ती बम लॻाए पंहिंजा बारूद लिकियल आहे करे, हा। सभु असां प्यार पुरअमन क़ौम। घरनि खां उन ॾींहुं निकिरंदा आहियूं सेलिब्रेशन लाइ, न्याणियूं मर्द सभु मिली करे, जेके प्रेस क्लब कठी थी करे वरी वापसि वेंदा आहियूं। उन्हनि खे रोकण ई जाइज़ कमु न हुयो कंहिं बि तरीक़े सां। इलाही अफ़सोस वारी ॻाल्हि हुई। बहरहाल अलाह हिदायत ॾियनि सभिनीनि माण्हुनि खे जेके इहे हरकतूं कनि था। सम्झी विया हूंदा हाणे। सम्झी विया हूंदा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, दिसंबर जो महीनो आहे ऐं माशाअल्लाह 2025 वञण वारो आहे, 2026 अचण वारो आहे। कीअं गुज़रियो 25? हा, 25 जेके ॾिठो वञे सुठो गुज़री वियो अलाह जी महिरबानी सां। छो त वरी पंहिंजी तबियत अहिड़ी आहे, दाह करण वारा आहियूं ई न। वक़्तु जहिड़ो बि आहे गुज़ारिणो आहे, खिली बि गुज़ारिणो आहे, रोई बि, पर कोशिशि करे खिली गुज़ारींदा आहियूं। जेको वक़्तु गुज़रियो ॾाढो भलो गुज़रियो आहे। ख़ासि करे तव्हां सां मुलाक़ातूं KTN जे सत तरफ़ा पब्लिक में पहुताऊं, इलाही सारो पहुताऊं। बाज़ार जोखियो जी वॾी महिरबानियूं आहिनि, पीर साईं जूं महिरबानियूं आहिनि, पूरे KTN जूं महिरबानियूं आहिनि। ऐं ईअं ई वरी ॿाहिरि मोहबत जेका मिलंदी आहे उहा बरक़रार रही आहे अलाह जी महिरबानी सां। पाण कुझु घटि आहियूं पर ॿाहिरां मोहबत ॾाढी मिली आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। पर हूंदो आहे न त कुझु इंसान खे कुझु तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि कम जी तरफ़ां बि, कुझु जेको आहे ख़ुशियूं बि मिलंदियूं आहिनि। त कुझु अहिड़ो हिन साल में कुझु थियो? सम्झो ख़ुशियूं ख़ुशियूं आहिनि, दुख ज़ाहिर न कबा आहिनि। पर अलाए छो तव्हांखे ॾिसी मूंखे लॻंदो आहे त तनवीर भाउ जे दिलि में इलाही ॾुख आहिनि। न अलाह जी महिरबानी सां। पकी ॻाल्हि आहे। ॾिसो, भेण खां न लिकाइजो, भेण खे सॼी ख़बर हूंदी आहे। उहा ई त चवां थी न त भाउ भेण जे विच में का ॻाल्हि लिकियल न हूंदी आहे। सॼा खुलियल किताब आहियूं अलाह जी महिरबानी सां, मालिक जी महिरबानी सां। काई बि अहिड़ी शइ न हूंदी, ऐं जेकर अहिड़ी शइ हूंदी बि त उनखे सुठे नमूने निभाए वेंदासीं। ईअं ई हुजणु घुरिजे, ईअं ई हुजणु घुरिजे। त अलाह न करे का तकलीफ़, को ॾुख जेकॾहिं इंसान जी ज़िंदगी में अचे थो त उहो वावेला न करे ऐं ख़ामोशी सां उनखे फेस करे। वक़्तु जेको ॾिसो न गुज़री वेंदो, ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो। ऐं हिन दौर में ख़ासि करे जेकर चइजे त तव्हां पंहिंजे ॾुख जो इज़हार कयो था, अॻियो जेकॾहिं सुलझियल आहे त तव्हां सां हमदर्दी कंदो, जेकर न त तव्हांखे अहिड़ो ॿाहिरि वरी बयानु कंदो यार ॾिठे किरण हीअं हुई। सही ॻाल्हि आहे। अच्छा, न ॿियो छा थींदो आहे जो अॼुकल्ह मतिलबु को बि ॾुख हुजे, काई बि अहिड़ी शइ हुजे, हण स्टेटस ते। स्टेटस ते छो था रो? बसि रो पिटको लॻो पियो आहे। मतिलबु मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। अलाह माफ़ करे, कंहिंखे सारणो बि आहे स्टेटस लॻा। अजीब शइ थी वई आहे इहा। मतिलबु स्टेटस न थियो, हिकिड़ो पूरो तव्हांजो हिकिड़ो कंप्लीट हिकिड़ो सम्झो त घर वारो सिस्टम थी वियो त तव्हां जेको बि कुझु घर में कयो था, तव्हां सभु कुझु स्टेटस ते हणी था छॾियो। बसि कंहिंखे साड़ण लाइ बि लॻाइनि था, कंहिं ख़ुशि करण लाइ बि लॻाइनि था, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हिन में। न पर रोइण पिटण जेको आहे, मूंखे इहा शइ सम्झ में कोन्हे। नंढड़ा ज़हन, हा। रोइण पिटण सां जेको आहे छा थींदो? कुझु बि कोन्हे। मेन हक़ी जेके शयूं आहिनि असांजूं, उहे अमली कम आहिनि पंहिंजा, जेके असांखे अॻिते सुठो खणी वेंदा। जंहिंमें असां अमल न कंदासीं रहंदो पोइ ते वेंदासीं। हिन मंज़िल ते पहुचाइण में मूंखे बाज़ार जोखियो जो वॾो हथु आहे, ख़ासि करे इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां। 20-25 साल जो संगम आहे हुन सां, अलाह जी महिरबानी सां। ॾुखी सुखी में गॾु तव्हां सां बि 3-4 साल थी विया हाणे माशाअल्लाह हिते। सो अहिड़ा दोस्त इलाही घटि मिलंदा आहिनि जेके हमदर्द हुजनि। हक़ीक़त ॻाल्हि आहे। ऐं सुठा दोस्त क़िस्मत सां मिलंदा आहिनि, क़िस्मत वारनि खे मिलंदा आहिनि, बिना कंहिं लालच जे। बिना कंहिं लालच जे। न त अॼु जो दौर जेको आहे ॾाढो ख़राबु आहे। ॾाढो ख़राबु आहे। अहिड़ा माण्हू बि आहिनि ख़ासि करे जेके अधु राति जो पुछी वठंदा आहिनि, का तकलीफ़ आहे त ॿुधाए मूंखे। न यार, अलाह से ख़ैर करे। अहिड़ा दोस्त बि आहिनि। ख़ुशकिस्मत आहियो जो अहिड़ा दोस्त आहिनि तव्हां वटि। ख़ुशकिस्मत आहियो। अलाह जी महिरबानी, मूं ते मालिक जा करम आहिनि इन शइ में। माशाअल्लाह माशाअल्लाह। उहो इन जे करे बि हूंदो आहे तनवीर भाउ त इंसान जेकॾहिं पाण सिधो ऐं सुठो आहे न, त पोइ उन सां नाजाइज़ी करण ते दिलि न चवंदी आहे। हा, न अहिड़ा आहिनि जिन लाइ मां तमामु दुआ गो आहियां। मुंहिंजा जेके रिलेटिव कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके हज़ूर शर्म जेके हूंदा आहिनि, उन्हनि जी बि मदद करे वेंदा आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। इनडायरेक्टली पे तरीक़े सां मूंखे ॿुधाए करे। माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। अल्लाह जी महिरबानी आहे। माशाअल्लाह। अच्छा, एकता ॾिहाड़े जे लाइ तव्हां कहिड़ा गाना तयारु कया हुया? एकता ॾींहं लाइ 2 खनि गीत हुया। हिकिड़ो पेश कयोसीं किथे महफ़िलनि में वञी करे,
बाक़ी ॿियो रहिजी वियो। अच्छा। हा, बीमारी जे करे कुझु सही। रहिजी वियासीं। अच्छा अच्छा, वो यानी रिकॉर्ड न करे न सघिया। रिकॉर्ड कोन करे सघियासीं, अच्छा। हिकिड़ो कयोसीं हो छॾियोसीं मार्केट अच्छा में। अच्छा 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 अच्छा। बहितरीनु थी वियो। पर मां त न ॿुधो न वो। हिते पेश कंदासीं खणी हा, अॼु। मूंखे खणी ॿुधाइजो, मां त न ॿुधो न। बिल्कुलु हिते ॻाईंदासीं, झूमंदासीं। इंशाल्लाह। सेट लॻो पिया सभु सेट अॼु माशाल्लाह। लॻो पियो आहे भाई। अञा अॼोको ॾींहुं आहे, मंडे खां वरी इंशाल्लाह असांजो सेट चेंज थी मुंहिंजी वेंदो। घरवारी बि मूंखे चयो त कल्चर डे जो गीत उते पेश कजां, छो त हले थो कल्चर। हा, हा, मां चयो ॾींहुं त विया हलिया, चए न बाबा हले थो। न न, कल्चर त असांजो पियो हलंदो, इहो ख़तमु कॾहिं बि न थींदो। इंशाल्लाह कॾहिं कोन इंशाल्लाह ख़तमु इंशाल्लाह। थींदो, त मालिक तनवीर से। भाउ, प्रोग्राम जे स्टार्ट में कहिड़ो ख़ूबसूरत गीत था ॿुधायो असांखे? ॾाढो ख़ूबसूरत गीत आहे, मूंखे वणंदो आहे, मास्टर मंदूर जो ॻायल आहे ज़माने जे हिसाब सां पेश कयो था सभिनि लाइ। ज़रूरु ज़रूरु। मोहब्बत वारो माण्हू ओ मोहब्बत वारो माण्हू ऐं नियत अथव सची, प्यारा साईं उज़ैर कुरैशी पोइ बि होशियारी रखे हिन ज़माने में। नाज़ न कर दिल वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई। वक़्तु फिरे त पोइ सारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई। पाण विञाए जंहिंजे यादो वेबो आ, अॻिते हली नुक़सान बि सोई ॾींदो आ। पाण विछाए जंहिंजे यादो वेबो आ, अॻिते हली नुक़सान उन्हनि खां वठिबो आ। घर ॾे वेंदड़ चारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई। नाज़ न कर दिल वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई। भले में सबको जान भी वारे थो, दुख जे वेले दोस्त भी कोन निहारे थो। वक्त भले में सबको जान भी वारे थो, दुख जे वेले दोस्त भी कोन निहारे थो। प्यारनि खां बि प्यारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई। हा वक़्तु फिरे त पोइ सारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई, गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई।
राजा थई मजी यार सलाह बि वठंदो कर ख्वाबनि जी दुनिया में घटि घटि रहंदो कर ओ राजा थई मजी राजा थई मजी यार सलाह बि वठंदो कर ख्वाबनि जी दुनिया में घटि घटि रहंदो कर साथी साह सहारा दुश्मन थींदा थई गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई हो गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई नाज़ न कर दिल वारा दुश्मन थींदा थई गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई हो गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई वक़्तु फिरे त पोइ सारा दुश्मन थींदा थई गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई गॾु खाइण पीअण वारा दुश्मन थींदा थई वाह वाह बेहतरीन गानो मां हिते चवंदसि गॾु खाइण पीअण वारा नांग थींदा अथई ईअं आहे ईअं आहे न नांग हूंदा आहिनि उहे बिल्कुलु बिल्कुलु वॾा नांग हूंदा आहिनि एनाकोंडा हूंदा आहिनि अलाह हिदायत ॾियनि अलाह हिदायत ॾियनि सो हिते वॾा था ब्रेक ई जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांखे कॉल करे सघो था मूंखे ईअं लॻो ॼण अलाए मुंहिंजो गलो ख़राबु थी वियो अलाए छा पर म्यूज़िक जो थोरो गलो ख़राबु थी वियो थधि लॻी वई हूंदसि अच्छा इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त जीअं शाम जो वक़्तु हूंदो आहे सियारे जी शाम हूंदी आहे त उन में सभिनि में पहिरियां तव्हांजे ज़हन में कहिड़ी ॻाल्हि ईंदी आहे कहिड़ी बि शाम हुजे त कोशिशि करे पुछंदा घर पहुचो वञी महिल सां ऐं जेके नंढड़ी आहे मुंहिंजी या ॿचड़ा आहिनि खे सां मिली करे थोरो हुनखे राउंड लॻायूं ॿाहिरि ऐं उन खां पोइ घर वारी खे छा चवंदा आहियो उहा बि हलंदी आहे ॿाहिरि न घर में जॾहिं हूंदा आहियो त पोइ हुनखे छा चवंदा आहियो कुझु बि न चांहि कोन पीअंदा आहियो चांहि लाज़मी आहे चांहि खां ख़तमु मधुर आहे कीअं था विसारियो उहो त मां अचण महिल खीर वठी ईंदो आहियां भई पहिरियां चांहि बाक़ी कम सभु बाद में इन ई करे त मां चवां थी त अंदाज़ चांहि सिंध में चांहि जी शौक़ीननि लाइ ख़ासि चांहि अंदाज़ चांहि जो मुनफ़रिद रंग ज़ाइको ऐं ख़ुशबू हर ढुक खे बणाए यादगार अंदाज़ चांहि सिंध जे माण्हुनि जी पसंदि में ज़ौक़ खे सम्झे थी इन ई करे त सिंध जा माण्हू अंदाज़ चांहि खे पसंदि कनि था ऐं वॾी ॻाल्हि त अंदाज़ चांहि सिंध जे कुंड कुड़छ वस्ती वहाण में हर घिटीअ में नंढे वॾे दुकान ते मौजूदु आहे अंदाज़ टी चांहि जो असली मज़ो सिर्फ़ु चांहि जे असली शौक़ीननि लाइ त बिल्कुलु अंदाज़ चांहि जेको आहे तमामु मुनफ़रिद आहे इन जो रंग ज़ाइको ख़ुशबू इलाही ज़बरदस्त आहे छो त ही अंदाज़ ई डिफरेंट आहे त मां उहा ई ॻाल्हि पई कयां न त नंढियूं नंढियूं ख़ुशियूं जेके असांखे मिलंदियूं आहिनि ज़िंदगी में उहे ईअं ई मिलंदियूं आहिनि त चांहि हुजे चांहि मस्त आहे चाहे मस्त हुजे उन खां पोइ तव्हांखे मतिलबु जेकॾहिं ॻाल्हि कयां त ज़िंदगी में नंढे में नंढी ख़ुशी तव्हांखे कहिड़ी मिली हूंदी नंढे में नंढी ख़ुशी हाणे किथां ज़ाहिर कजे ख़ुशियूं हज़ारे मिलियूं आहिनि लखे मिलियूं आहिनि माशाल्लाह हा अल्हम्दुलिल्लाह पर कॾहिं कॾहिं हिकिड़ी नंढड़ी ख़ुशी बि तव्हांखे न इलाही ख़ुशि करे छॾींदी आहे हिन टाइम ज़हन में कोन थी अचे कोन थी अचे बहरहाल उहा ख़ुशी ॾाढी वणंदी आहे जो मूंखे ॾिसी को ॿियो ख़ुशि थिए हा तव्हांखे ॾिसी कोई ॿियो ख़ुशि हा थिए अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि आहिनि तव्हांजे घर भातियुनि खां अलावा ॿाहिरि बि हूंदा आहिनि इलाही सारा आहिनि न आहिनि मां नथी मञां अलाह आहिनि अलाह न न मां नथी मञां कुझु दोस्त अहिड़ा आहिनि दोस्तनि खे हटाए दोस्तनि खे ऐं पंहिंजे ज़ाती मतिलबु जेके तव्हांजा इमीडिएट जेके रिश्ता आहिनि उन्हनि खे हटाए ख़ूनी रिश्तनि खे हटाए उहो बि किथे किथे मिली वेंदा आहिनि
अलाए भाउ मूंखे त अॼु ॾींहं त नेगेटिव माण्हू ई मिलिया आहिनि असल में नेगेटिव खे पॉज़िटिव करण सां जो कमु आहे हुते हा असांजो त आहे असां कोशिशि था कंदा आहियूं पर थींदा ई कोन्हनि थींदा आहिनि वेतर साड़ रखंदा आहिनि छा कयां पोइ उहा उन्हनि जी जेका फितरत में शामिल आहिनि शयूं असां तव्हां कॾहिं चेंज कोन करे सघंदासीं तव्हांजे साम्हूं मुंहुं जहिड़ा मिठा हूंदा वरी साॻियो नांग जो ज़हर उगाईंदा पिया उहे त खोड़ मिलंदा आहिनि खोड़ सारा हा उहे त असांजी फैमिली में बि आहिनि ऐं हर जॻह ते फैमिली वारनि खे छॾे ॾियो उन्हनि जो कमु आहे किरत आहे ख़ानदानी भरियल आहे उन्हनि सां उन्हनि जी किरत आहे इहा हा उहे न कंदा त बीमार थी पवंदा हो हा हाज़मो परेशान हा हाज़मो ख़राब ख़राब थी थींदो पवंदो उन्हनि जो हिकिड़े ॾींहुं अगरि अम्मी खां फ़ोन करे न पुछनि न मुंहिंजो त छा थी करे कीअं हे अॼु फलाणी जेको आहे शो में ड्रेस पातई हीअं पई लॻे जेसि ताईं थोरी इहे ॻाल्हियूं न करे वठनि मिर्च उन्हनि जो मसाला। हाज़मो कोन थींदो आहे हा ईअं आहे बसि अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे उन्हनि लाइ दुआऊं हुजनि हरदमि पाण खे तव्हां जेको आहे सेट करे हलो कुझु कोन्ह थींदो बाक़ी ज़मानो पियो हलंदो इहो छो जो साह ॾियण महिल असां पाण हूंदासीं हा इन्हनि जा न ॻाल्हियूं ज़हन में रखो न ॾिसो इन्हनि खे हीअ तव्हांखे ज़माने में डिस्करेज करण लाइ वेठा आहिनि इलाही माण्हू सवन में कोई हिकिड़ो माण्हू मिलंदो जेको तव्हांखे चवंदो अॻिते हल बाबा सुठी ॻाल्हि आहे ईअं बि थींदो आहे न तनवीर भाउ जेकॾहिं तव्हां लाइफ में ख़ुदा न ख़ास्ता इंसानु जॾहिं सफ़ा मायूस थी वेंदो आहे इलाही माण्हू हूंदा आहिनि जेके हुनखे कोशिशि कंदा आहिनि त पोयां फिटी जेके कनि। जी हा ऐं जेको आहे इंसानु उते हिमत हारिजी वेंदो आहे इलाही असां आर्टिस्ट ॾिठा आहिनि जेके इन वजह सां घरनि में वेही रहिया आहिनि अॻिते न वधी वेठा आहिनि, सघिया, बिल्कुलु वेठा ठीकु आहे? आहिनि। त उते इंसानु पंहिंजी हिमत पाण कीअं करे कीअं पंहिंजो पाण खे अॻिते वधाए ऐं चवे त न मां बि हिन मुआशिरे जो हिसो आहियां मां बि हिन फील्ड जो हिसो आहियां ॾिसो न ॿ कड़ियूं जेके आहिनि असांखे ख़ासि आहिनि हिकु त पंहिंजे दिलि खे मज़बूत करिणो आहे हिन दौर में छो जो ज़मानो त कुझु बि चवे ऐं ॿियो जेको मां सम्झां थो हिकिड़ो इख़लाक़नि बि आहे ऐं इस्लामी तरीक़ा बि आहिनि पंहिंजा सिर्फ़ु अलाह खे यादि करे अहिड़ो रस्तो पार थो थी वञे क्या बात आहे इहा त हक़ीक़त ॻाल्हि आहे ॾिसो हिन दौर में ॾुखियो आहे असां जेको वाक़ई सही ॻाल्हि आहे नमाज़ पढ़ूं त केॾो सुकून थो मिले सुकून दिली सुकून माशाल्लाह क़ुर जी तव्हांजी हर तिलावत मुसीबत कयूं हली था वेंदी केॾो सुकून थो मिले असां भले असां थोरी देरि जे लाइ हथ में तस्बीह खणूं था कोई विर्द ई कयूं था त केॾो सुकून थो मिले निंड थी अचे हुन खां पोइ सुकून जी निंड बिल्कुलु थी ईअं अचे आहिनि इबादत में रखियल हर शइ असां हटी विया आहियूं थोरो हिननि शयुनि खां इहे तकलीफ़ूं ॾुख जेके मिलंदा इनजे पाण खे करे ई आहिनि, इन्हनि शयुनि जे करे इनजे ई आहे। करे आहिनि इहा शइ न आहे असां वटि तॾहिं असां सभु परेशान आहियूं जिन घर में ख़ुशियूं आहिनि उहे ऑटोमेटिक ख़तमु थींदियूं पियूं हीउ ज़मानो न बाबा हीउ ज़मानो न हू ज़मानो बि आहे सही ॻाल्हि जिन आहे लाइ अलाह से हुकुम ॾिना असांखे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त तव्हांजी कॾहिं मुलाक़ात थी आहे अहिड़नि फ़नकारनि सां जेके अॼु सफ़ा मतिलबु हिन फील्ड जो कंहिं वक़्तु हिसो हूंदा हुया अॼु सफ़ा गुमनाम थी विया आहिनि अहिड़ा आहिनि इलाही सारा आहिनि जेके घर वञी वेहिजी विया आहिनि उनखे तव्हां हिमथाईंदा न आहियो उन्हनि में इहा शइ बि न आहे न त हू रहिजी विया आहिनि उन्हनि जी कुझु पंहिंजूं कोताहियूं बि जंहिंमें सम्झो त अनापरस्तियूं जेकर दौर में बादशाह रहिया हिन टाइम कुझु अनापरस्तियूं आहिनि जंहिंजे करे हू ज़मानो त अॻिते आहे न हर को सम्झे थो छा आहे छा न आहे इन्हनि शयुनि में उनखे मारे विधो आहे त भई असां हुन टाइम हीअं हूंदासीं हाणे हीअं छो असां वटि त उन हिसाब सां बि हिन खे असां राब्ता न छा अलाह जो शुक्र अदा कजे हर नथा कनि शइ माण्हू। में अलाह जो हर शइ में अलाह जो शुक्र अदा कजे इलाही माण्हू रहिजी विया अथव इहे मुंहिंजे ख़्याल सां ईअं न करणु घुरिजे तव्हांखे थोरी हिमत पाण बि करणी पवंदी तव्हांजा दोस्त मिट माइट कोई बि तव्हांखे हिमथाए सघे थो ऐं तव्हांखे हिमत करणु घुरिजे अगरि उरूज आहे त इंसान जो ज़वाल बि आहे इन शइ खां असां डिनाए नथा करे सघूं पर कोशिशि इहा कजे त जेकॾहिं अलाह न करे जो कंहिंजी ज़िंदगी में को ॾुखियो वक़्तु अचे जेकॾहिं अचे थो त तव्हांखे हिमत पाण करणी आहे कोई अची हथ खां पकिड़े करे तव्हांखे उथारींदो कोन तव्हांखे पाण हिमत करणी पवंदी तव्हांखे पाण खे शुरूआति करणी पवंदी बिल्कुलु ईअं आहे ऐं हिमत कयो अॻिते वधो हीअ फील्ड इलाही वॾी आहे हिन फील्ड में तव्हांजी ज़रूरत आहे ख़ासि करे उन्हनि फ़नकारनि खे थी चवां जेके घर वेही रहिया आहिनि ऐं तव्हां बिल्कुलु इहो न सम्झो त तव्हांजी अॼु जॻह न आहे बिल्कुलु आहे उन वक़्तु बि हुई अॼु बि आहे सुभाणे बि रहंदी हिमत तव्हांखे करणी आहे उथणो तव्हांखे पाण खे आहे हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए जी टंडो फज़रुल्लाह हबीबुल्लाह पवार पियो ॻाल्हायां जी जी अभिभा छा चवणु चाहींदव अॼु असांखे हिकिड़ो कलाम ॿुधाइणो आहे जी इहो सिंधूअ ते कलाम जुग जुग जीअंदो रहंदो सिंधू वहंदो रहंदो इहो कलाम ॿुधाए कहिड़ो तव्हांजी जुग जुग जीअंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो अच्छा अच्छा सिंधू ठीकु आहे वहंदो ठीकु आहे ठीकु आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव
न ॿियो कुझु न, केतिरी असां वटि सर्विस न आहे, हले नथी। अच्छा अच्छा, ठीकु आहे, असां इंतिज़ामिया खे चऊं था। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। अच्छा, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधु वहंदो रहंदो। सिंधु वहंदो रहंदो, बिल्कुलु। ईअं ई थोरो झुंगारे ॿुधायोसि। हाँ, ये तो है बिल्कुल। फरमाइश भी पूरी थी वञेसि। हबीब पंवर उनजी फरमाइश थी, हो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधु वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, ओ धरती ओ माता ही जे सिंधी 7 करोड़, ओ धरती ओ माता ही जे सिंधी 7 करोड़, ॾींदा की न पवण सिंधु ते, ॾींदा की न पवण सिंधु ते, हाणी के पंजोड़, हाणी के पंजोड़, हाणी के पंजोड़, शींहं बबर जा ही हमेशा, शींहं बबर जा ही हमेशा, अॻिते वधंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधु वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, हा सिंधु वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। वाह 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 वाह, बहितरीन बहितरीन गानो आहे। ॾाढो बहितरीन। बसि अल्लाह साईं जेको आहे आबाद रखे सिंध खे। इंशाअल्लाह इंशाअल्लाह सिंध खे पंहिंजे हिफ्ज़ मान में रखे, असांजे मुल्क पाकिस्तान खे अल्लाह साईं पंहिंजे हिफ्ज़ मान में रखे। आमीन आमीन, बिल्कुलु सही। तनवीर भाउ, माशाअल्लाह ही त तव्हां झुंगारियो आहे सिर्फ़ु, हा या त फरमाइश पूरी कई आहे, पर हींअर असांखे छा था ॿुधायो? हा, हींअर रुखसाना प्रीत मुंहिंजो गज़ल मूंखे फेसबुक ते साम्हूं गुज़रियो, उहो पेश कयूं था, बिस्मिल्लाह करे। को त सहजो सफ़र बि थींदो आहे, ॾोह को दर गुज़र बि थींदो आहे, को त सहजो सफ़र बि थींदो आहे। सहजो सफ़र बि थींदो आहे, को त सहजो सफ़र बि थींदो आहे, ॾोह को दर गुज़र बि थींदो आहे, ॾोह को दर गुज़र बि थींदो आहे, को त सहजो सफ़र बि थींदो आहे, को त सहजो सफ़र बि थींदो आहे।
पंहिंजो घर बि न आ कॾहिं लभंदो पंहिंजो घर बि न आ कॾहिं लभंदो पंहिंजो घर बि न आ कॾहिं लभंदो कोई दर बदर बि थींदो आहे कोई दर बदर बि थींदो आहे को दर गुज़र बि थींदो आहे को त सहजो सफ़र बि थींदो आहे को त सहजो सफ़र बि थींदो आहे माण्हू काथे आ मेण जा बरंदो माण्हू काथे आ मेण जा रिझंदो माण्हू काथे आ मेण जा रिझंदो साॻियो माण्हू पत्थर बि थींदो साॻियो माण्हू पत्थर बि थींदो को दर गुज़र बि थींदो को दर गुज़र बि थींदो सहजो सफ़र बि थींदो को त सहजो सफ़र बि थींदो दिल कॾहिं आहे सोड़ी थी पवंदी दिल कॾहिं आहे सोड़ी थी पवंदी दिल कॾहिं आहे सोड़ी थी पवंदी कोई मन बहर बि थींदो आहे कोई मन बहर बि थींदो आहे को दर गुज़र बि थींदो आहे को दर गुज़र बि थींदो आहे को त सहजो सफ़र बि थींदो आहे को त सहजो सफ़र बि थींदो आहे वाह 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 बहितरीन इलाही प्यारी गज़ल ऐं
प्रीत तव्हां रुखसाना प्रीत। रुखसाना प्रीत असांजी भेण जंहिं इहो लिखियो आहे गज़ल ॾाढो बहितरीनु हा लिखियो मूंखे आहे फेसबुक ते माशाअल्लाह। साम्हूं आयो ॾिसंदा करे न न माशाअल्लाह। ऐं हिते जेको आहे मां इनायत भाउ जे लाइ बि तारीफ़ करणु चाहींदसि छो त इनायत भाउ हिन गज़ल खे इलाही सुहिणे नमूने सां निभायो आहे ऐं इलाही सुठी तव्हां म्यूज़िक प्ले कई आहे इनायत भाउ, जंहिंमें को शक कोन्हे को। ऐं माशाअल्लाह इलाही सुठो असांजो म्यूज़िक प्लेयर आहे। तमामु ऐं घणो। इलाही 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 सुठी म्यूज़िक तव्हां ॾिनी अॼु माशाअल्लाह, ॿ कीबोर्ड्स आणंदा। अॼु ॿ कीबोर्ड्स आहिनि असां वटि भाई, छा था सम्झो तव्हां। दाबो आज हा अॼु जेको आहे न सफ़ा डिफरेंट स्टाइल में अॼु वेठो आहे इनायत भाउ माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। तनवीर भाउ इहो ॿुधायो त अक्सर माण्हू चवंदा आहिनि त जॾहिं डिसंबर ईंदो आहे ऐं सियारो ईंदो आहे त पाण सां गॾु जेको आहे न थोरो छा चवंदा आहिनि त हिकिड़ी उदासी खणी ईंदो आहे, ईअं छो चवंदा आहिनि? हर कंहिंजी सोच आहे। इहो आहे त रातियूं डिघियूं थींदियूं आहिनि। इहा ई ॻाल्हि आहे, ॿियो कुझु कोन्हे। रातियूं डिघियूं थी थियूं वञनि, शाम जेको आहे न ख़तमु जल्दी थी ख़तमु थिए। हाणे 5 थी सिज लहण वारो आहे। हा इन जे करे लॻंदो आहे त हाणे जेको आहे उदासी थी वई हा आहे। बसि हर को कमरे में वेही रहंदो आहे कुंड वठी हालांकि करे। अहिड़ो कुझु बि न आहे हूंदो, सोच आहे न। सोच आहे या मिथ्स आहिनि, इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिथ्स आहिनि, तव्हांजो साइकोलॉजिकल इशू आहे। हालांकि अहिड़ो कुझु बि न आहे हूंदो। ऐं ईअं त मूंखे लॻंदो आहे त जेको गर्मियुनि जी जेके शामूं जेके वधी वेंदियूं आहिनि न उन में मूंखे लॻंदो आहे त हाणे ॾींहुं कोन थो खुटे पियो। उहे इलाही वॾा हूंदा आहिनि। ॾाढा वॾा ॾींहं हूंदा आहिनि वाक़ई उहे बि। ऐं सियारे जी राति सुठी हूंदी आहे। हा सर्दीअ सां भली राति वॾी हूंदी आहे पर सुठी हूंदी हा आहे। पर ॾिसो न तव्हांजी निंड बि माशाअल्लाह हुन में पूरी थी वञे। आराम ॿी सां। 3 बजे तव्हांजी अखि खुली थी वञे पई, वरी ॿी शिफ्ट लॻंदी आहे हा, निंड जी। वरी सुम्हिबो आहे। वरी सुबुह ताईं जी ॿी शिफ्ट लॻंदी आहे। मूंसां त अक्सर ईअं थींदो आहे त मां 2, 2:30, 3 बजे ताईं हिकिड़ी सुठी निंड करे पूरी कंदी आहियां। उन खां पोइ मूंखे वरी जाग थींदी आहे, वरी टाइम ॾिसंदी आहियां, पोइ चवंदी आहियां अच्छा अञा एतिरो टाइम थियो आहे। वरी मथां जेको आहे सवड़ विझी सुम्ही पवंदी आहियां। मां चवंदा हलो हाणे सुबुह ॾिसंदासीं। डिसंबर सुठो आहे। हा डिसंबर जो महीनो त सुठो ॾाढो भलो आहे। डिसंबर जनवरी फेब ताईं मौसम सुठो हूंदो आहे कराची में। अच्छा जीअं हाणे डिसंबर आहे त डिसंबर जे मूड जे हिसाब सां तव्हांजे ज़हन में कहिड़ो गानो ईंदो आहे जेको तव्हां अक्सर ॿुधंदा बि हूंदा? हा ॿुधंदो बि आहियां, महफ़िलुनि में ॻाईंदा बि आहियूं, संगत में वेही ॻाईंदा आहियूं। तबस्सुम साहब जो गीत आहे, उस्ताद गुलाम शबीर समूह जो ॻायल आहे। हिकु राति डिसंबर जी तन्हाई बलब पाशा केटियनि ते आनिर थियल आहे। बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो बहितरीनु माशाअल्लाह, ॾाढो बहितरीनु। इहो कंहिंजो ॻायल आहे? गुलाम शबीर समूह जो फर्स्ट में। गुलाम शबीर समूह साहब जो। हा पहिरियों गानो हुयो उन्हनि जो शायदि। तबस्सुम न ॻायल त खोड़ अथसि पर माना इहो डिसंबर जे हवाले सां। डिसंबर जे हवाले सां अच्छा ॾाढो बहितरीनु कलाम। उन खां पहिरियां बि ॻाया हूंदई कुझु, पर मां शायदि खोड़ हुनजो इहो पहिरियों ई गानो ॿुधो हुयो। अच्छा अच्छा। हा न न बहितरीनु गानो आहे, डिसंबर जे हिसाब सां बि आहे। आहे बिल्कुलु सॼी हक़ीक़त आहे हुनमें। हा अच्छा ज़िंदगी में काई अहिड़ी चेंज या काई अहिड़ी आदत जेका तव्हां चाहियो त मां चेंज कयां, पंहिंजी बदिलायां? हा हिकिड़ी आहे, टाइम ते पाबंदी न आहे मुंहिंजी। अच्छा मूंखे त लॻंदा आहियो तव्हां टाइम खां लेट पहिरियां थींदी पहुची आहे वेंदा आहियो। मूंखे, लेट थी वेंदी आहे। न न ख़ासि ख़ासि कमु जेको हुजे उते बि कलाकु पूरो लेट थींदा आहियूं। अलाए हिते त तव्हां टाइम ते ईंदा आहियो। हिते अज़हर भाउ जी टेंशन आहे न। हा त ॿियनि जाइनि ते टेंशन कोन्हे तव्हांखे। हिते असल में ॾिसो तव्हां अकेला न आहियो, पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे पई ऐं हुते आनेर वञिणो आहे असांखे, त हिते सभिनि जो भरम रखिणो आहे। हुते ॿियो जहान आहे, कोशिशि इहा आहे त आदत इहा मटाइजे, पर हाणे आदत मटाईंदे मटाईंदे पाण पूरा थियण वारा आहियूं। मूंखे ख़बर अथव छा लॻंदो आहे त तव्हांखे छा चेंज करणु घुरिजे पंहिंजो पाण में? तव्हां इलाही चुप चुप हूंदा आहियो, थोरो वधीक टॉकेटिव थियो, ॻाल्हाईंदा आहियूं घणो। न तव्हांखे थोरो अञा टॉकेटिव थियणो आहे। बसि हाणे पछाड़ी वञ। न न तनवीर भाई ईअं न चओ, ॾिसो कंहिंखे नाहे ख़बर, ख़बर ई नाहे ख़बर सामान 100 बरस की पल का पता नहीं, पहिरियां वेंदो केरु पोइ वेंदो, या सिर्फ़ु अल्लाह खे ख़बर आहे, कंहिं इंसान खे ख़बर न आहे। त मुंहिंजे ख़्याल सां ईअं न चओ, तव्हां नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहिनि, सभु दुनिया में हलंदा काला आहे तेरे सभिनी खे। बिल्कुलु, त अल्लाह साईं उन्हनि खे बि सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी तव्हांखे बि ॾे, त उन्हनि जो सोचो ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयो, ईअं न चओ हर भरो ॾुख था ॾियो तव्हां मूंखे। त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं।
ॿोली कार कंदासीं रंगनि भरी शाम में ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांखे कॉल करे सघो था तनवीर भाउ अगरि तव्हांखे कंहिं सिंगर जी आवाज़ में गानो ॻाइणो पवे त तव्हां कहिड़े सिंगर खे चूज़ कंदव मुंहिंजी मन जो महबूब हिकिड़ो या मंजूर सखराणी साहब अच्छा मंजूर सखराणी साहब जो हिकिड़ो अंदाज़ बि डिफरेंट आहे न डिफरेंट आहे इलाही सारो मुख़्तलिफ़ इलाही सभिनीनि खां हटके आहे इलाही इलाही चेंज आवाज़ आहे उन्हनि जी ऐं मां सम्झंदी आहियां त असांजे पाकिस्तान में सिंध जा जेके बि सिंगर्स आहिनि उन्हनि सभिनीनि में मुनफ़रिद अंदाज़ सभिनी खां जीअं न चवंदा आहिनि गॉड गिफ्टेड माना हुनजे गले में को लता मंगेशकर जीअं चयो भॻवानु वेठल आहे हा किशोर कुमार साहब जे गले में सेम हिन में उहा ई शइ आहे ऐं तव्हांखे इहो चांस मिले त तव्हां ॻाए वेंदव मूंखे वरो शर्फ़ हासिलु थियल आहे वरी महिरबानी आहे अलाह साईं करम मालिक जा उन्हनि सां गॾु वेही मूं ॻायो बि आहे स्टेज ते माशाल्लाह उन्हनि सां माशाल्लाह गॾु ॿाहिरि पोयां वेही करे कीबोर्ड प्ले कयो आहे मंदूर साहब सही सां सही सही ड्यूट में गॾु ॻायो आहे स्टेजनि ते वाकई में अलाह जी महिरबानी सां वाह वाह माशाल्लाह पोइ त तव्हां लकी थिया हा इलाही सर आहे उहो टाइम हूंदो जंहिं महिल कैमरा न हूंदी त शौक़ु हूंदा पंहिंजा भई हाणे को मंदूर साहब सां तस्वीर कढायूं परस्तार हूंदा हुआसीं न दादू परियां हूंदो शहदाद कोट शहर खां पोइ तस्वीरूं असां एडिट कराईंदा हुआसीं कैमरामैन खे वठी करे हिकिड़ी तस्वीर रखी ॿी रखी मर्ज कराए पाण में तस्वीर कढी उहो घर में फ्रेम कंदा हुआसीं सही बसि पोइ को दौर अची वियो जो मुलाक़ातुनि ते मुलाक़ातूं शुरू थी वियूं ख़ैर सां सही 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 1995 खां वठी अलाह जी महिरबानी सां पोइ मुलाक़ातूं थींदियूं हुयूं माशाल्लाह माशाल्लाह सुठी अहिड़ो इश्क बि हुयो जो याशिका कैमरा हूंदी 32 हुन में तस्वीरूं निकिरंदियूं उहे तस्वीरुनि लाइ मां पूरो रोल खणी वियुसि हिकिड़ी तस्वीर पंहिंजी न कढियमि सभु मुंहिंजी कढियमि ख़बर ई न पई पए इश्क में ईअं वाकई छा दौर यादि आशिक़ ॾियारे वॾा छॾियो वॾो दौर हुयो तव्हां हीअ आशिक़ा वारो दौर यादि ॾियारे छॾियो कोडैक वारो दौर यादि ॾियारे छॾियो इन दौर खां असां गुज़रिया आहियूं भई हाणे हिन सां उमिरि जो अंदाज़ो हाणे न वेझो त असां केतिरनि उमिरिनि जा आहियूं पर हा इहे दौर 90s वारा दौर आहिनि एॾा पुराणा बि कोन्हनि सिर्फ़ु 90 जी ॾिहाड़ी वारा आहियूं असां दौर ॾाढा भला इहे वाकई इहे दौर ॾाढा सुठा हुया वरी न ईंदा कॾहिं बि न ईंदा इहे वरी न ईंदा मां त चवां थी त असांजी ज़िंदगियुनि जो जेको ख़ूबसूरत जेको लम्हो हुयो न उहे 90 जी ॾिहाड़ी हुयो ॾाढो प्यारो लम्हो असांजो 90 वारो टाइम ॾाढो ख़ूबसूरत हुयो मुंहिंजे ख़्याल में हीअ असांजा जेके छोकिरा जेके वेठा आहिनि इहे उन वक़्तु पैदा थिया हूंदा अञा बि न थिया हूंदा शायदि पोइ थिया हूंदा इहे 2000 ऐं उहा पैदाइश आहिनि इहे 2000 वारी इहे देरि पैदाइश आहिनि पर छा वक़्तु हुयो उहो वाकई में मेल मुलाक़ातूं मेला हूंदा वाकई खीसे में पैसो न हूंदो ख़ुशी जाम हूंदी फ़िक्र ई कोन हूंदो हुयो न कंहिं शइ जी परवाह कोन हूंदी मूंखे चङी तरह यादि आहे मां पंहिंजी लाइफ जो एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदसि हिते जंहिं टाइम मां कॉलेज में पढ़ंदी हुयसि ऐं असांजी इंटर्नशिप लॻी हुई FM 107 ते त इंटर्नशिप जा असांखे पैसा मिलिया हुया ऐं तव्हां यकीन कयो उन वक़्तु मूंखे जेके पैसा मिलिया हुया इंटर्नशिप जा टोटल 1500 मिलिया हुया ऐं मां एॾो ख़ुशि थी वियसि त हल मां को 1500 न 15 लख को खणी वेठी हुई ऐं 1500 में यकीन कयो तनवीर भाउ मां एॾियूं शयूं वरितियूं हुयूं जो मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां ऐं पोइ उन खां पोइ मां जेको हिकिड़ो सोलो प्ले कयो हुयो उर्दू जो ऐं पूरे ॾींहं जा जेके पर डे जेके मूंखे मिलिया हुया त उन में मूंखे 3000 मिलिया हुया पहिरें सोलो प्ले जा पर डे 3000 मूंखे मिलिया हुया 3000 मां खणी घर आई आहियां ऐं मां एॾो ख़ुशि थी थियां पई मां चवां थी त बसि अॼु मूं वटि जेको आहे न सॼी दुनिया जी जेको आहे न दौलत अची वई छा 1500 छा 3000 अॼु कुझु बि हुनजो मतिलबु मोल कोन्हे वैल्यू ई न आहे ऐं उन वक़्त में इन्हनि जी वैल्यू हूंदी 3000 1500 तव्हांखे इलाही वधीक लॻंदा हुया सो इहो दौर वापसि नथो अची सघे इहे असांजी बचपन जी यादूं आहिनि असांखे करे करे दोस्त वेंदा आहियूं भई जेकॾहिं असांखे बिलफर्ज़ पोइ हिते वञिणो पियो त कहिड़ो दौरु खपे असांखे मां चवंदो आहियां मूंखे कम से कम 95 खां पोइ त मोटायो सही ॻाल्हि आहे ऐं ज़िंदगी में जेकॾहिं असांखे कोई स्कूल जा ज़माना कॉलेज जा ज़माना जेकॾहिं ज़िंदगी मौक़ो ॾिए न ॿीहर तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो मां त चवंदसि त हिकिड़ो उहो 90s वारो दौरु वापसि अची वञे ॿियो मुंहिंजो बाबा वापसि अची वञे इहे वॾा लम्हा इहे जेके लम्हा आहिनि न इहे ज़िंदगी जा उहे मोमेंट आहिनि जंहिंमें तव्हां वाकई चई सघो था त आई लिव दैट मोमेंट इहे उहे वक़्त आहिनि सो ख़ूबसूरत लम्हा सो इन ॻाल्हि ते छा था ॿुधायो असांखे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो तमामु ॾाढो प्यारो गज़ल आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे उहो पेश कयूं था ज़रूरु
नहीं दीद आहे वादी, ओ नहीं ध्यान आहे वादो। नहीं दीद आहे वादी, हो नहीं ध्यान आहे वादो। नहीं दीद आहे वादी, हो नहीं ध्यान आहे वादो। छो दर्द एडो लंबो, छो दर्द एडो लंबो, ओ दास्तान नहीं दीद आहे वादी, हो नहीं ध्यान आहे वादो। नहीं दीद आहे वादी, नहीं ध्यान आहे वादो। हसीन दुनिया हो के दो अजीज जीवन है, के दो अजीज जीवन। तेरी हसीन दुनिया हो के दो अजीज जीवन, हो के दो अजीज जीवन। पर शर्त आत्माणू हो बेवस हुजे न बांधो। पर शर्त आत्माणू हो बेवस हुजे न बांधो। नहीं दीद आहे वादी, हो नहीं ध्यान आहे वादो। ये कायनात समझो ओ मूमल जी काक आहे। ये कायनात समझो ओ मूमल जी काक आहे। हाँ मूमल जी काक आहे। हित हुस्न प्यार दो को, हित हुस्न प्यार धोखो। हर जाए आहे कांदो, हित हुस्न प्यार धोखो। ओ हर जाए आहे कांदो। नहीं दीद आहे वादी, हो नहीं ध्यान आहे वादो।
ईद कहिड़ी हो जे देस दर्द वंदो हा जे देस दर्द वंदो उस्ताद ईद कहिड़ी हो जे देस दर्द वंदो हा जे देस दर्द वंदो मुश्ताक कहिड़ो टके हा मुश्ताक कहिड़ो टके हो महबूब जंहिंजो मादो मुश्ताक कहिड़ो टके हो महबूब जंहिंजो मादो छो दर्द एॾो लंबो छो दर्द एॾो लंबो तो दास्तान आदो नहीं दीद आहे वांदी हो नहीं ध्यान आहे वांदो नहीं दीद आहे वांदी हो नहीं ध्यान आहे वांदो वाह 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 बहितरीन बहितरीन ज़बरदस्त। अच्छा घणेई गाना हूंदा आहिनि जेके असां ॿुधंदा बि आहियूं ऐं कुझु गाना वरी अहिड़ा हूंदा आहिनि जो असांजी ज़िंदगी ठही वेंदा आहिनि हाँ ईअं आहे। ऐं मतिलबु कंहिं न कंहिं मूमेंट ते कंहिं न कंहिं वक़्त में असांखे उहो गानो यादि ईंदो आहे वरी असां ॿुधंदा आहियूं। तव्हांजी ज़िंदगी में कोई अहिड़ो गानो आहे जेको तव्हां अक्सर ॿुधंदा हुजो ऐं सॼी ज़िंदगी जे लाइ तव्हां चवंदा हुजो त बसि मूंखे इहो ई ॿुधणो आहे, मां पंहिंजी सॼी ज़िंदगी हिन गाने जो नाले करे छॾी? असल में हीअं त गाना त इलाही सारा आहिनि न, शाइरी मुख़्तलिफ़ आहिनि हर ज़माने हवाले सां, पर हिकिड़ो गीत जेके चऊं असां पंहिंजे लाइ खणी वठूं असां, हुनमें हू आहे अनवर कमराणी शाइरी आहे हुनमें, मतिलब जा सभु माण्हू यार केरु थो कंहिंजे लाइ मरे। ॾाढो बहितरीनु ख़ूबसूरत कलाम आहे जेको वणंदो आहे, ॿुधंदा रहंदा आहियूं ख़ासि करे। सही सही ऐं मेलोडी जे हिसाब सां चऊं त खोड़ सारा गीत आहिनि ऐं जेकॾहिं गायकी में चऊं त असांखे गानो जेको वणंदो आहे त मां चवंदो आहियां त मंदूर सेखाणी जो गानो कोई बि हुजे मुंहिंजे कन ते पहुचंदो रहे हा बसि। हा पियो हले पिया ॿुधो असां हुनखे। इन में त को शक कोन्हे को मंजूर संगराणी साहब हा उनजो कोई बि कलाम जॾहिं बि अचे ॿुधूं असां, सुठी मौसीक़ी सुठी शाइरी उनजी खणी करे पिया ॿुधंदा रहंदा आहियूं। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा तव्हां रिकॉर्डिंग्स बि कंदा आहियो, तव्हां लाइव परफॉर्मेंस बि कंदा आहियो, पर तव्हां वधीक प्रायोरिटी कंहिंखे ॾींदा आहियो ऐं तव्हांखे पसंदि छा आहे, त रिकॉर्डिंग सही आहे या लाइव परफॉर्मेंस सही आहे? जेकॾहिं तव्हांजो प्रोग्राम जेकॾहिं लाइव आहे त तव्हां लाइव पेश कयो हुते, बाक़ी जेकॾहिं रिकॉर्डिंग करणी आहे को शो वग़ैरह आहे उनमें पेश करिणो आहे, उनखे सिर्फ़ु वीडियो ई ठाहिणी आहे ख़ासि करे, पोइ त म्यूज़िक लाज़मी आहे हुनजी बहितरीनु नमूने सां, पर जहिड़े नमूने सां हीउ कमु आहे त लाइव हुजे असां वटि। जीअं अॼुकल्ह ज़मानो फास्ट थी वियो आहे न, त रिकॉर्डिंग्स बि बसि तव्हांजे कलाक ॿिनि में थी वञनि, तव्हां केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजी रिकॉर्डिंग खे? उहे मुंहिंजा दोस्त स्टूडियो वारा ॿुधाए सघनि था, छो जो हुते वेंदा आहियूं असां, ॿिया सिंगर्स बि हूंदा आहिनि, हू हिकिड़े गीत जी रिकॉर्डिंग में वोकल सिर्फ़ु म्यूज़िक ठहियलु पियो हूंदी आहे, सिर्फ़ु वोकल में 2 खां 3 घंटा वठी वेंदा आहिनि, सिर्फ़ु वोकल ॾियण में हुनजी तलफ़ुज़ चेक करण में, रिकॉर्डिंग माइक बैलेंस सेट करण में, सुरनि खे सम्झण लाइ। ऐं जेके मूंखे गीत मिलंदा रहंदा आहिनि, असां वटि कुझु सिस्टम हाणे इहो आहे त इलेक्शन कैंपेन जा गीत बि कंदा आहियूं असां, सेहरा शादियुनि जा नाले ते बि ठहंदा आहिनि, सालगिरह जा कलाम बि थी विया, इहे सभु बि कंदा रहंदा आहियूं। पोइ हू जेको टाइम पीरियड आहे स्टूडियो वारा तव्हांखे ॿुधाईंदा, असांजा दोस्त सभु जीअरा वेठा ॻाल्हाए थी ॾियनि, हिकिड़े कलाक में तक़रीबन 3 खां 4 गीत असां रिकॉर्ड करे ईंदा आहियूं। ओ माशाल्लाह माशाल्लाह, फास्ट दौर थी वियो आहे न हिनजे करे। कम अज़ कम करे 4 बि करे ईंदा आहियूं, पर इहो थी वेंदो आहे असां वटां। हलो इहा सुठी ॻाल्हि आहे, पर हुन में बसि इहो आहे त रिज़ल्ट सुठो निकिरणु घुरिजे। हा रिज़ल्ट सुठो निकिरंदो आहे हुनमें, सही सही, तॾहिं संगत ॾींदी आहिनि गाना, करे ॾियो असांखे। न न इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं अलाह सां तव्हांजे कम में अञा बरकत ॾिए तव्हांखे। आमीन आमीन आमीन, तव्हांजी दुआउनि सां सभु सिस्टम आहे असांजो। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी भाउ, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं वेंदे वेंदे मां तव्हांखे फरमाइश कंदसि त एकता ॾिहाड़े ते तव्हां सां मुलाक़ात न थी सघी, बिल्कुलु इहे ऐं अॼु हिन सेट जो बि आख़िरी ॾींहुं आहे। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत सेट आहे, ॾाढो तव्हांखे मुबारक प्यारो हुजनि। ॾाढो प्यारो माशाल्लाह SRS वारनि जो सेट आहे। हर साल असांखे SRS जो सेट जेको आहे स्पॉन्सर थींदो आहे ऐं वॾी महिरबानी, ॿीहर बि तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो ख़ूबसूरत सेट जेको आहे तयारु कयो हो। वरी इंशाअल्लाह कोई अहिड़ो ॾिहाड़ो आयो त वरी ज़रूरु मिलंदासीं, न त इंशाअल्लाह एकता ॾिहाड़े ते त घर आहियूं ई आहियूं, पर एकता जो तव्हां खां गानो मां ॿुधणु चाहींदसि। बिल्कुलु ईअं ई थींदो, छो जो आहे कल्चर असांजो पंहिंजो।
एकता जयवाल सां गीत पेश कंदासीं, पर तव्हां सभिनी खे मुबारकबाद ऐं मुंहिंजी बि ख़ुशी, हिकिड़ी ख़्वाहिश पूरी थी वई, तव्हां स्टेज ते वेठुसि मां अची ज़बरदस्त ज़बरदस्त त रहिजी वञो, मां ॾुख थी पई न न न न बिल्कुलु ऐं इनशाला तव्हां सां जेको आहे मुलाक़ात कंदासीं मंडे ते। अच्छा, मां सुभाणे चवण वारी हुअसि, पर एॾो जल्दी वीकेंड अची वियो, ख़बर ई न पई कीअं वक़्तु गुज़रे थो, ॾींहं गुज़रंदा था वञनि, का ख़बर नथी पए। पर इहो ज़रूरु चवंदसि त असां फास्ट वञूं ज़रूरु था, पर थोरो पंहिंजी ज़िंदगी खे रोकण जी बि कोशिशि कयो। अॻिते वधण जे चकर में, तेज़ी सां अॻिते निकिरण जे चकर में इहो न विसारियो त पोयां बि कोई आहे जेको इंतज़ारु करे रहियो आहे। थोरो पंहिंजो पाण खे ढिलो छॾियो ऐं थोरो जेको आहे इंतज़ारु कयो, 2 मिंट घड़ी सुकून जो साह खणो, पंहिंजनि प्यारनि सां वक़्तु गुज़ारियो ऐं वीकेंड आहे, वीकेंड ते पंहिंजनि प्यारनि खे टाइम ॾियो, उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो ऐं इनशाला तव्हां सां मंडे ते मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई, हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही मुझा मारवड़ा प्यारा प्या लगन। पई मुर्क सिंधी आया थई, हीअ सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही मुझा मारवड़ा प्यारा प्या लगन, ही मुझा जोगियड़ा केॾा प्यारा प्या लगन। ही सुहिणा टोपीअ वारा, ही सुहिणा अजरक वारा, सिंधी शहज़ोर प्यारा, ही सिंधी मोर प्यारा। हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही मुझा मारवड़ा केॾा प्यारा प्या लगन, ही मुझा जोगियड़ा केॾा प्यारा प्या लगन। होए जा बांधीअड़ आयूं, प्यार मोहब्बत विराईंदा आयूं। शाह भिटाई जा बांधीअड़ आयूं, प्यार मोहब्बत विराईंदा आयूं। ये सिंध पई मुर्क सिंधी आया थई, हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही मुझा मारवड़ा केॾा प्यारा प्या लगन, ही मुझा जोगियड़ा केॾा प्यारा प्या लगन। होए सदिन खां सिंध मोजिया जी जल, घोट लहन लाऊं ऐं मचे पई महफिल। हो सिंध सदिन खां सिंध मोजिया जी जल, घोट लहन लाऊं ऐं मचे पई महफिल। हीअ सिंध पई मुर्क सिंधी आया थई, हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई, ही
ही मुझा मारवड़ा केदा प्यारा प्या लगन ही मुझा जोगीड़ा केदा प्यारा प्या लगन होए सिंध में सिंधिन सा रखे जेको वेर कसम खुदा जो पोते जो नाहे खैर हो सिंध में सिंधिन सा रखे जेको वेर कसम खुदा जो पोते जो नाहे खैर ये सिंध पई मुर्क सिंधी आया भई ये सिंध पई मुर्क सिंधी आया थई ही मुझा मारवड़ा केदा प्यारा प्या लगन ही मुझा जोगीड़ा केदा प्यारा प्या लगन ही सोना टोपी वारा ही सोना अजरक वारा सिंधी शहज़ोर प्यारा ही सिंधी मोर प्यारा हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई हो सिंध पई मुर्क सिंधी आया थई हो मुझा मारवड़ा केदा प्यारा प्या लगन ही मुझा जोगीड़ा केदा प्यारा प्या लगन ही मुझा मारवड़ा केदा प्यारा प्या लगन ही मुझा जोगीड़ा केदा प्यारा प्या लगन